बदीन वेझो हमलो कंदड़ जवाबदार पुलिस पारां आज़ाद करण खिलाफ ॻोठाणनि पारां एहतिजाज कयो वियो। गोलारची थाणे जी हद ॻोठ मीर मोहम्मद सुमरो में हिकु हफ़्तो अॻु जवाबदारनि पोरियत खमीसो सुमरो जे घर ते हमलो करे अमीना खातून, हकीम, खतीजा ऐं खमीसो खे लठियुनि ऐं कुआड़ियुनि जा वार करे ज़ख़्मी कयो हो। जॾहिं त औरतनि ॿिनि जवाबदारनि खे पकड़े पुलिस हवाले कयो, जॾहिं त पुलिस पकड़ियल ॿिनि जवाबदारनि खे कुझु मुफ़ासिले बाद छॾे ॾिनो। उन मौक़े ते एहतिजाज कंदड़नि इल्ज़ाम हणंदे चयो त असां ते हमलो गोलो चांग ऐं काशिफ पठाण करायो आहे, जॾहिं त संदन पुलिस साथारी बणियल आहे। तो गोलो चांग माण्हू वठी ऐं काशिफ पठाण माण्हू वठी 10-15 माण्हू वठी हितां हुतां वठी अची असांखे हमलो करणु चालू करे छॾियो। धक असांखे मथे में धकयूं, ॿारनि खे धकयूं, धक हणण सां चऊं थी त हुन सम्झो त असां हुनखे कुटे मारे कॾहिं ॿधी वेंदासीं। रेडियो सां दाऊं कयूं, उनखे हथ विधासीं ऐं मरामत उनजी कईसूं। तव्हां जेको असांजो ॻोठ वारनि ॿुधो त ज़ाले मुड़ुस दाऊं करे ईंदड़ ॾिसी पोइ जेको आहे तो फैर करे ऐं उते भॻा। जेके 2 माण्हू असां ॿधा, उहे ॿधल माण्हू असां पंहिंजे हिते खणी वियासीं। तंहिंखां पोइ पुलिस आई, पुलिस खे असां उहे माण्हू ॾिना। पोइ पुलिस अॻियां घस में छॾे ॾिना। पोइ पैसा वठी पैसनि सां छॾियऊं या सियासी दॿा ते छॾियऊं, पर उहे छॾे ॾिनो। चाचे खे हिकिड़ो काशिफ पठाण हो, ॿियो गोलो चांग, ॿिया हुननि जा हथियारबंद जेके साथी हुआ उन्हनि हमलो करे चाचे खे लठियूं हुयूं, घोड़ा ठही असां दौड़ी वञी हथे पई। असां बि उन्हनि सां मज़ामत कई। एतिरे में जेको उन्हनि जा उभरनी पासा ॿिए पासा फिरी हथियारबंद आया त असांजे घरनि खे बाहियूं ॾिनियूं ऐं असां 2 ॼणनि खे पकड़े विधो। असांजे दायनि ते रड़ियुनि ते जेको ॻोठ जूं औरतुनि खे ईंदो ॾिसी ॿिया जेके हथियारबंद हुआ सो सिधा फायरिंग कंदा भॼी विया। ऐं असांखे जेके 2 ॼणा असां झले पुलिस खे ॾिना, उहे पुलिस जेको सो अध ते वञी उनखां रिश्वत वरिती या अलाए ॼाणे कीअं उन्हनि खे जेको छॾे ॾिने। ऐं असांजो जेको बाबो जेको सरज़मीन ते मौजूदु न हो, जेको शादीअ ते वियल हो, उनखे जेको सो बेगुनाह कूड़े केस में फासाए जेको सो ॿधी विधो आहे। एहतिजाज कंदड़नि डिस्ट्रिक्ट सेशन जज बदीन ऐं एसएसपी बदीन खां मुतालबो कयो त हमलो कंदड़ जवाबदारनि खे गिरफ़्तार करे ऐं गोलारची पुलिस खिलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk